नाज़रीन, सिंध असेंबली में हुक्मरान धुर जे मेंबरन मुल्क में पैदा थियल आइनी बहरान जो कारण PTI खे क़रार ॾिनो आहे, जॾहिं त PTI मेंबरन जो चवणु आहे त आइनी बहरान आलमी साज़िश सबबि पैदा थियो आहे। उन हवाले सां असेंबली मेंबरन आवाज़ TV कराची जे रिपोर्टर गाज़ी झंडीर सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। अचो त ॾिसो। जी बिल्कुल, अॼु सिंध असेंबली जो इजलास थी रहियो आहे। सिंध असेंबली जो इजलास अॼु अहिड़े मौक़े ते थी रहियो आहे जॾहिं वफ़ाक़ में आइनी बहरान आहे, क़ौमी असेंबली टुटल आहे, वफ़ाक़ी हुकूमत ख़त्म थी चुकी आहे। पंजाब में ईंदड़ क़ाइदे ऐवान केरु थींदो, हुते घुमसान जी छिकताण वारी सूरत हाल आहे। सुप्रीम कोर्ट में हीउ मामिलो हले पियो। अॼु असां कोशिशि कंदासीं त हिते सिंध असेंबली जे ऐवान अंदरि जेके सिंध असेंबली जा चूंडियल मेंबर आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त वफ़ाक़ी सरकार अंदरि मौजूदु बहरान ऐं पंजाब वारे बहरान खे कीअं पिया ॾिसनि या सिंध असेंबली जो जेको मुस्तक़बिल आहे उनजी नज़र में कीअं आहे। हिते असां कोशिशि कंदासीं त हुकूमती धुर सां ताल्लुक़ रखंदड़ सूबाई वज़ीरनि, मेंबरनि ऐं मुख़ालिफ़ धुर जे सरबराह सां बि ॻाल्हि ॿोल करियूं। आइनी जेको असांजो अख़्तियार आहे 18 तरमीम खां पोइ उन में त सिंध असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो करे सघे थी, पर जंहिं तरफ़ हीअ सूरत हाल वञे पई ऐं जंहिं तरफ़ मुल्क खे हीअ वठी वञनि पिया, आउं सम्झां थो त मुल्क में हिकिड़ो वॾो आइनी बहरान पैदा थियणु वञे पियो ऐं मुल्क में हिकिड़ी वॾी बहरानी सूरत हाल पैदा थियणु वञे पई ऐं हिकिड़ी वॾी अनारकी खे जनम ॾेई रहिया आहिनि, जेको मुल्क ऐं मुल्क जे क़ौम जे लाइ, असां सभिनी जे लाइ ऐं पूरी दुनिया में असांजो जेको इमेज आहे उनजे लाइ इहा शइ कतई बहितर कोन्हे। मां सम्झां थो त हिकिड़ी बैनुल अक़वामी साज़िश जे करे मुल्क खे हिते पहुचाए छॾियो। आइनी बहरान थी वियो आहे, माशी बहरान थी वियो आहे, ग़ैर मुल्की साज़िश। ऐं असांखे आज़ादु क़ौम आहियूं, असांखे केरु डिक्टेट नथो करे सघे। असां अल्हम्दुलिल्लाह इन सां निकिरंदासीं ॿाहिरि, इलेक्शन में वञूं त 3 महीननि खां पोइ 2/3 मेजॉरिटी सां ईंदासीं, पंहिंजा फ़ैसिला पाण कंदासीं। हिकिड़ी डिक्टेटर ज़हनियत जो माण्हू आहे इमरान ख़ान। हिन जे जमहूरियत ऐं जमहूरी इदारनि ऐं पार्लियामेंट ऐं आइन ते यकीन नाहे। ऐं हीअ जेकॾहिं तव्हां सम्झो त हीअ जेकॾहिं अयूब, ज़िया ऐं मुशरफ जे टक्कर जो डिक्टेटर न आहे त हिनखे कंहिं बि सूरत में ग़ुलाम मोहम्मद ऐं इस्कंदर मिर्ज़ा खां घटि न सम्झो। ॾिसो पिया जेका सूरत हाल वफ़ाक़ी हुकूमत जेका कई आहे मुल्क सां, असां त इहो ई चाहियो पिए त जेको आहे सो मुल्क में आइन जी जेका बालादस्ती हुजे, आइन जी हुक्मरानी हुजे। जेको 73 जो आइन असांखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो त असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका डेमोक्रेट पार्टी आहे उन जी पासदारी कंदी। ऐं जेको ही नालाइक़ ऐं सिलेक्ट हुकूमत आई हुई उन जी सूरत हाल अवाम जे अॻियां आहे त हिननि खां न मुल्क संभालियो थो वञे, हिकु आइन खे मज़ाक़ करे छॾियो आहे। जहिड़े नमूने सां न्याज़ी सरकार पंहिंजो टोटल असेंबलियूं डिज़ॉल्व करे छॾियूं, इहो आउं सम्झां थो त आइनी तरीक़ो कोन हो। हिन आइनी तख़्तुस खे पामाल कयो आहे। कॾहिं बि ज़िंदगी में ईअं हिनखे न करणु खपे आहे। आइने मुताबिक़ जेके इक़दाम खणणु खपनि हा उहो खणे हा। जॾहिं हुन ॾिठो त मुंहिंजी ऐवान में शिकस्त थी है, नो वोट ऑफ कॉन्फिडेंस मुंहिंजे ख़िलाफ़ु अची चुको हो, त पोइ हू मैदान छॾे भॼी वियो। हिनखे न करणु खपे। मुल्क में मौजूदा जारी आइनी ऐं मुआशी बहरान जे करे समूरो जेको मुल्क जो कार वहिंवार आहे उहो रुकियल आहे। इन हवाले सां सिंध असेंबली जे चूंडियल मेंबरनि, हुकूमती धुर सां ताल्लुक़ रखंदड़ सूबाई वज़ीरनि, MPs ऐं मुख़ालिफ़ धुर सां ताल्लुक़ रखंदड़ हलीम आदिल शेख जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी। ॿई धुरियूं पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ बयानु करनि पियूं। सिंध असेंबली जो जेको मुस्तक़बिल आहे उनखे हुकूमती मेंबर महफ़ूज़ ॾिसनि पिया ऐं उन्हनि जो ख़्यालु आहे त सिंध असेंबली पंहिंजो आइनी मुद्दो पूरो कंदी ऐं वफ़ाक़ में जेको क़ानूनी ऐं आइनी बहरान पैदा थियो आहे जंहिंजे करे समूरे मुल्क जो जेको निज़ाम आहे, कार वहिंवार आहे, उहो रुकियल आहे। उन समूरी सूरत हाल खे हिते पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़, हुकूमती धुर सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां गॾनि पिया ऐं उन्हनि जो ख़्यालु आहे त सॼे मुल्क ऐं क़ौम जूं नज़रूं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते खुतल आहिनि।